अगरि कंहिंजो तव्हांजो अगरि लख रुपयो बैंक में पियो आहे, हींअर जेको अॼु खां 6 महीना पहिरीं तव्हांखे लख रुपए ते 22% मिली रहियो, त तव्हां को बि धंधो छॾे लख रुपयो पंहिंजो ऐं ॿियो बि मेहूं विकिणी तव्हां 2 लख रुपया करे बैंक में रखी छॾियो त फर्स्ट क्लास 22% मिले पियो। हाणे उहो जॾहिं किरी करे 9% ते ईंदो त तव्हां वापसि पंहिंजा 2 लख रुपया कढंदव, जेको मेह ख़रीद कंदसि, को डगी वठंदसि, को ॿनी वठंदसि, को दुकान वठंदसि, त हू पैसो मार्केट में घुमंदो। मार्केट में घुमंदो त ज़ाहिर आहे हुन सां हिकिड़ी का इकनॉमिक एक्टिविटी क्रिएट थींदी, रोज़गार पैदा थींदो। पर किथे माण्हू सीड़पकारी करे? आम माण्हू जेके जंहिंजा 5 लख 50 लख कंहिंजी पेंशन जा पैसा मिलनि था, कंहिंखे रिटायरमेंट जा, कंहिंखे छा, कंहिंखे को विकिणे थो, को बेवा आहे, ही वञी रखंदा त भई हिननि खे ज़ाहिर कारोबार सम्झ नथा अचनि। कारोबार करण लाइ जेतिरो माहौल खपे, अमन अमान खपे, रिश्वत खोरी घटि हुजे, उहो त असां वटि थिए नथो। त ही सिर्फ़ु हिकिड़े पासे खां ज़ोर ॾींदा वञनि पिया त पैसो मार्केट में अचे, पर पैसो मार्केट में किथे वञे, माना हुन लाइ को माहौल न पिया ठाहिनि।